नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त बरिया सिटी में क़ौमी शाहराह बाईपास ते 3 ॾींहं अॻु ट्रक हेठियां अची चिपाटजी फ़ौत थींदड़ मोटरसाइकिल सवार नौजवान खलील कलोड़ो जी अमड़ पारां नौजवान खे क़त्ल करण जो इंकशाफ बाद पुलिस जो जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वारसनि मर्दनि तोड़े औरतुनि जो क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो। धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां रोड ब्लॉक थियण करे सवे गाॾियुनि जूं लाइनूं लॻी वियूं, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशान थी पिया आहिनि। बरिया सिटी जे पुलिस धरणे जे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं जेके नाकाम रहियूं। धरणो जारी रहियो। हिन सिलसिले में धरणे जी अॻुवाणी कंदड़ कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि नौजवान वॾे अंग में एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजो नौजवान पुटु खलील कलोड़ो खे ट्रक ड्राइवर दुश्मनी तहत मारियो आहे। इतला ते डीएसपी भरिया अब्दुल सत्तार अञाण वारसनि वटि ऐं नौजवान जी अमड़ सां ॻाल्हियूं कयूं ऐं ॻाल्हियुनि में तय कयो वियो त वारस नौजवान जे क़त्ल जो केस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल करे 24 कलाकनि जे अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कया वेंदा। डीएसपी भरिया जी अहिड़ी ख़ातिरी बाद वारसनि पारां 2.5 कलाकनि खां जारी धरणे खे ख़त्म कयो वियो ऐं क़ौमी शाहराह खे खोलियो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।